अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लम अलैहि नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगूना फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुअज़्ज़ज़ व मुहतरम सामईन व नाज़रीन, जीअं त ही महीनो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे विसाल बाकमाल जो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सॼी उम्मत जो इजमा आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में तमामु अंबिया खां बाद में हिन उम्मत जा पेशवा ऐं अॻुवाणा आहिनि ऐं अफ़ज़ल आहिनि। अगरि को माण्हू इन जो अक़ीदो नथो रखे त उहो इस्लाम खां ख़ारिज आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सदाकत सहाबियत क़ुरान मजीद मां साबित आहे, अहादीस मुबारक मां साबित आहे ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जन्नत जो हुजणु, जन्नती हुजणु, इहो बि क़ुरान हदीस मां साबित आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो बाकमाल इंसान आहिनि जो पंहिंजी पूरी ज़िंदगी बचपन खां वठी नंढपण खां वठी पाण कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदा हुया। पाण कॾहिं अरबन में जेके बुरियूं आदतूं हूंदियूं, शिरक हूंदो हो या ज़िना हूंदी, चोरी हूंदी, पाण कॾहिं बि न शिरक कयूं नंढपण खां वठी ऐं न जेको आहे सो चोरी कयूं, न कंहिंखां धोखीबाज़ी कयूं, न वरी जेको आहे सो लुट मार कयूं। पाण पूरी ज़िंदगी नंढपण खां वठी सचार ऐं अमीन हूंदा हुया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नंढपण जो ज़मानो तमामु बहितरीन ज़मानो हुयो। पाण कूड़ न ॻाल्हाईंदा हुआ, सच्चा हुया, अमीन हूंदा हुआ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाण वज़ीर थियणो, उहो सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो थियणो, अल्लाह ताला सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जो बचपन जो ज़मानो ऐं जवानीअ जो ज़मानो हर बुराई खां पाक रखियो। छो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला खे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़लीफ़ो थियणो हो ऐं कंहिं बि तारीख़ मां किथां बि इहो साबित न आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ जवानीअ में या बचपन में कंहिं बुत जे अॻियां सजदो कयो हुजे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ इरशाद फरमायो। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु भेरे फरमायो त क़ाल मन अनफ़क़ ज़ौजैन फ़ी सबीलिल्लाह नूदिया मिन अबवाबिल जन्नत या अब्दुल्लाह हाज़ा ख़ैरुल लक फ़मन कान मिन अहलिस सलात दुया मिन अबवाबिस सलात। जन्नत जा चंद दरवाज़ा आहिनि जेको ज़ाल मुड़स पाण में सुठे सलूक सां हलनि था ऐं उन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ केरु ख़तमु करे थो, ॿिनि इंसाननि खे पाण में सुलह कराए थो, उन ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत वाजिब आहे। उन्हनि जे लाइ बि हिकु दरवाज़ो मख़सूस आहे, उन्हनि खे उतां सॾियो वेंदो। निमाज़िन जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो मख़सूस आहे, उन्हनि खे ख़ुसूसन उन दरवाज़े खां सॾियो वेंदो जेके अहल सलात आहिनि, हिन दरवाज़े खां अचनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो वमन कान मिन अहलिल जिहाद दुया मिन बाबिल जिहाद। जेको इंसान जिहादी आहे, जिहाद करे रहियो आहे त जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे जिहादिन जे लाइ, जेके जिहाद कनि था अल्लाह जे रस्ते में, उन्हनि जे लाइ उहो ख़ासि दरवाज़ो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहादिन खे हुन दरवाज़े खां सॾियो वेंदो। वमन कान मिन अहलि सदक़ा दुया मिन बाबि सदक़ा। जेको सदको ख़ैरात कंदड़ आहे, जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो मख़सूस आहे सदके ख़ैरात करण वारनि जे लाइ, उन्हनि खे उन दरवाज़े खां सॾियो वेंदो।
सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल ऐं अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, कोई शख़्स तव्हांजो सहाबी अहिड़ो आहे जेको सभिनी दरवाज़नि खां उनखे सॾियो वञे। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, युदा आदुन मिन तलकल अबवाब कुल्लिहा, नअम, पाण फरमाए हा अहिड़ो माण्हू आहे जेको जन्नत जे सभिनी दरवाज़नि खां उनखे सॾियो वेंदो। पाण फरमायूं, व अर्जू अन तकून मिनहुम, ए अबू बकर मूंखे उमेद आहे त उन्हनि मां तूं ई हिकिड़ो माण्हू आहे जेको जन्नत जे सभिनी दरवाज़नि खां तोखे सॾियो वेंदो। अल्लाह ताला सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शान बुलंद कयो आहे। पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में उनखे अगरि खिलाफ़त मिली आहे, अगरि उनखे फज़ीलत मिली आहे त अल्लाह जे महबूब जे सदक़े मिली आहे। अल्लाह ताला अता कई आहे के इंसान न कंहिं बशर न कंहिं साहब उनखे अफ़ज़ीलत ॾिनी आहे। अगरि अफ़ज़ीलत ॾिनी आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे फज़ीलत ॾिनी आहे त अल्लाह उनजे प्यारे हबीब ॾिनी आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी फज़ीलत बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन ते नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाहिर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।